ठुला मां ख़बर शामिल क्यों था। मीर फैज़ सुमरो जे रिपोर्ट मुताबिक त पाकिस्तान पीपल्स पार्टी ठुला सिटी जे सदर जमील अहमद दायो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ठुला जे 10 वार्डनि में बाडी मुकमल करण लाइ डिवीज़नल लाड़कानी जे सदर मीर एजाज़ जखरानी खां अप्रोल वठी सीनियर कारकुननि खे बाडी में आणी मुकमल कयो वियो आहे, जंहिंमें अकेलती जा कारकुन भी शामिल आहिनि। रियल एस्टेट डिस्ट्रिक्ट सदर मीर लियाकत अली लाशारी खे पहुचाई आहे। जल्द उहिदेदारनि खे नोटिफिकेशन ॾिना वेंदा। हिन चयो त पीपी जंहिंखे बि टिकट मिली आहे उहो अक्सरियत सां कामयाब थियो आहे। पीपी अवामी ऐं जमहूरी वॾी पार्टी आहे, सभिनी लाइ दर खुलियल आहिनि। जंहिं पार्टी खे अलविदा कयो ऐं वापसि आया, पार्टी उन्हनि खे बि एडजस्ट कयो आहे। पीपी वाहिद पार्टी अवामी पार्टी आहे जंहिं बरसाति मुतासिरनि खे राशन सर्दी खां बचाव लाइ खीमा, कंबल, मच्छरदानियूं ऐं इमदाद वग़ैरह ॾेई मुख़्तलिफ़ ॻोठनि में फ्री मेडिकल कैंपियूं लॻाए सार लधी आहे। हिन चयो त कुझु ॾींहंनि में सिंध हुकूमत सर्वे थियल मुतासिरनि जे घरनि जे अॾावत लाइ सिधो सो ऑनलाइन ज़रिए पैसा मोकिलींदी। कंहिंखे बि कंहिंजे दर ते वञण जी ज़रूरत न पवंदी। हिन चयो त मुल्क समेत सिंध में मुसलसिल बरसातनि पवण सबबि ॻोठनि मां पाणी निकिरी न सघियो आहे। दरियाई पाणी हुजे हा त उनखे रस्तो मिली वञे हा। हिन चयो त डॉक्टर सोराब खान सरकी पंहिंजे वसावर मुतासिरनि खे सामान ॾिनो आहे। ठुला शहर समेत तकमी तरक़ियाती कम कराया आहिनि। कम कंदड़नि ते हमेशह तनक़ीद थींदी आहे। मां सम्झां थो त सभिनी खे सामान न मिलियो हूंदो। हिन चयो त पार्टी लाइ सामान ॾिनो आहे जेको अमानत सम्झी बिना कंहिं फ़र्क़ ज़ात पात जे मुतासिरनि में तक़सीम मुतासिरनि जी ख़िदमत कई आहे।